सिंधु ते तकरारी कैनाल्स खिलाफ वकीलन जो बबरलो बाईपास ते 5 ॾींहं बि धरणो जारी। पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता ब्लॉक, हज़ारें गाॾियुनि जूं कतारूं लॻल। बबरलो बाईपास ते लॻल धरण में वकीलनि सां गॾु सियासी समाजी अॻवान ऐं आम शहरी तोड़े औरतुनि जो वॾो अंग बि शरीक। धरणे सां एकता जे इज़हार लाइ सिंध बार जे सॾ ते समूरी सिंध में अदालती कार्रवाइनि जो ॿिए ॾींहुं बि बाइकाट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न्स जी अदालतुनि में केस न हलिया। वकीलनि पारां मुज़ाहिरा कया विया। वकीलनि सां यकजहती जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना जारी। कराची मलिर बार एसोसिएशन जे सॾ ते गुलशन हदीद भरिसां नेशनल हाईवे ऐं लिंक रोड ते धरणो। 100 गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। सांगड़ में वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जो हेड जमड़ाव वटि धरणो। पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। थाणे बुलाखान वेझो लूणी कोट वटि सिविल सोसाइटी धरणो हणी कराची हैदराबाद मोटरवे बंदि करे छॾियो। कंदकोट में बिंडस हाईवे ते सियासी समाजी धुरियुनि जो धरणो। ॾेरकी में सियासी समाजी धुरियुनि जो 3 ॾींहनि खां धरणो। ठटे में कॉम्परस ऐं सियासी समाजी धुरियुनि कराची ठटो क़ौमी ख़्याला ते धरणो आयो। बोटकी में सियासी समाजी धुरियुनि जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल, क़ौमी ख़्याला ते धरणो भंयो वियो। मोरो में बि क़ौमी ख़्याला ते धरणो जारी। कश्मीर में पुराणी रेलवे स्टेशन भरिसां इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो।